गवर्नमेंट पीर इलाही बख्श लॉ कॉलेज दादू में पाकिस्तान के बानी कायदे आज़म मोहम्मद अली जनाह के वेझे साथी तलीम के अलमबरदार अगोणे वज़ीर आला सिंध मरहूम पीर इलाही बख्श की वरसी मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अदबी शख्सियतुनि समेत ख़ुसूसी मेहमान पीर वकार अली, डॉक्टर पीर शिराज अली, प्रोफेसर इरफान कलोड़ो, प्रिंसिपल उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू, प्रिंसिपल पीर इलाही बख्श लॉ कॉलेज शफ़ी मोहम्मद मेमून शिरकत कई। उन मौके ते मरहूम पीर इलाही बख्श की मग़फ़िरत लाइ कुरान ख़ानी कराए दुआ पिणु घुरी वई। बाद में मुख़्तसिर तक़रीब के पीर इलाही बख्श कॉलोनी कराची खां आयल बुज़ुर्ग मेहमान अली असगर चयो त पीर इलाही बख्श निहायत इज़त जे क़ाबिल, जंहिंखे जिदोजहद सां भरपूर ज़िंदगी जी अहमियत जी ॼाण हुई। अलीगढ़ तहरीक, खिलाफ़त तहरीक, ख़ाकसार तहरीक, सिंध जी बम्बई खां अलॻि कराइण वारी तहरीक, पाकिस्तान ठाहिण वारी तहरीक, वन यूनिट जे ख़िलाफ़ जिदोजहद, जोशीलो, नेक नीयत ऐं मुख़लिस लीडर ऐं सिंध जो बुज़ुर्ग सियासतदान हो। हिन वधीक चयो त पीर इलाही बख्श पिणु अहिड़नि चंद सियासतदाननि मां हुआ जेके पंहिंजी ज़ाती सलाहियत जे करे सिंध जी वज़ारत आला जे मनसब ताईं पहुता ऐं 10-12 साल इक़्तिदार जे ऐवान में रहिया। विज़ारत में पीर खे तइमीरी कमनि ख़ासि तौर ते तइलीम सां बेहद दिलचस्पी हूंदी हुई। वज़ीर थियण खां अॻु चंद हाई स्कूल, 3 या 4 ऐं 2 या 3 कॉलेज हूंदा हुआ। रिथा तयारु कयाऊं त हर हिकु ज़िले में हेडक्वार्टर में कॉलेज क़ाइमु थिए। सिंध यूनिवर्सिटी जी रिथा तयारु करे बिल पेश कयाऊं ऐं सख़्त मुखालफ़त जे बावजूदु उहो बिल पास कराए वरिताऊं, जंहिंजे नतीजे में सिंध में पहिरीं यूनिवर्सिटी क़ाइमु थी। अहिड़ा केतिरा ई तइलीमी इदारा आहिनि जेके संदनि कोशिशुनि सां वजूद में आया। कराची जी आवाम खे पीर इलाही बख्श कॉलोनी में मुफ़्त घर ॾिना, जंहिंजो उहो अमल ऐं किरदारु हमेशह यादि रखियो वेंदो। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।